अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले का रहा हूं है पीरिया गुल। सबका पेरी नजर हेडलाइंस थे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सदर आसिफ अली ज़रदारी पारा KPK में 20 दहशतगर्दन के मारण ते सिक्योरिटी फोर्सेस के खराज तहसीन पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त मुल्क जी हिफाज़त ख़ातिर सिक्योरिटी फोर्सेस शींह जी भित जियां बीठल है। पूरी कौम सिक्योरिटी फोर्सेस के सलाम पेश करे थी। मुल्क में हर किस्म की दहशतगर्दी जी मुकम्मल खात्मे लाए पुरज़म आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो है त फितनल ख्वारिज ऐं उन जा भारतीय सोल्तकार पाकिस्तान जे अमन ऐं इस्तेकाम जा दुश्मन आहिनि। परॾेही सरपरस्ती में कम कंदड़ दहशतगर्दन जो मुकम्मल खात्मो क़ौमी इत्तफ़ाक़ राय सां कयो पियो वञे। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां बि KPK में भारतीय सरपरस्ती हेठि कम कंदड़ 20 दहशतगर्दन के मारण ते सिक्योरिटी फोर्सेस के खराज तहसीन पेश। 27वीं आईनी तरमीम तहत फील्ड मार्शल के कानूनी इस्तस्ना हासिल हूंदी। फील्ड मार्शल, एयर मार्शल ऐं एडमिरल चीफ ता हयात वर्दी में रहंदा ऐं मरातूं भी जारी रहंदियूं। आर्मी चीफ जे उहिदे जो नालो तब्दील करे कमांडर ऑफ डिफेंस फोर्सेस कयो वियो। सदर वज़ीर आज़म जी तजवीज़ ते कमांडर ऑफ डिफेंस फोर्सेस जी मुक़ररी कंदो, जंहिंसां जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जो उहिदो ख़त्म थी वेंदो। 27वीं तरमीम तहत वज़ीर आज़म आर्मी चीफ जी सिफारिश ते कमांडर नेशनल स्ट्रेटेजिक कमांडर जी मुक़ररी कंदो। वफ़ाक़ी हुकूमत फील्ड मार्शल, एयर मार्शल जा या एडमिरल चीफ के रैंक ते तरक्की ॾींदी। तरमीमी बिल मुताबिक़ वफ़ाक़ी हुकूमत फील्ड मार्शल या एडमिरल चीफ जे ज़िम्मेवारियुनि ऐं कमनि जो तयन कंदी, पर फील्ड मार्शल के आइन जे आर्टिकल 248 तहत कानूनी इस्तस्ना हासिल हूंदो। अदलिया मुतहद न थी त उन जी आज़ादी ऐं फ़ैसिला मुतासिर थींदा। जस्टिस मंसूर अली शाह 27वीं आईनी तरमीम ते सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस या आफरीदी खे हिकु ॿियो ख़त लिखी छॾियो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां समूरनि आईनी अदालतुनि जजनि जो इजलास घुराइण जी सिफ़ारिश। अदलिया सां बाज़ाब्ता मुशावरत जो बि मुतालबो। जस्टिस मंसूर अली शाह ख़त में चयो आहे त चीफ जस्टिस पाकिस्तान अदलिया जे सरबराह तौर फौरी एग्जीक्यूटिव सां राब्तो करे ऐं वाज़े करे त आईनी अदालतुनि जे जजनि सां मुशावरत खां बग़ैर तरमीम न थी सघंदी। सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस आईनी अदालतुनि जे जजनि ते मुश्तमिल हिकु कन्वेंशन बि घुराए सघिजे थो।